जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 11 डिसेंबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास, कृष्ण पक्ष जी 13 ऐं 14 साण तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि के अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। स्वास्थ्य में सुधारो थींदो, तॾहिं तमामु आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि के अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि के अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी, हुन सां अपमान थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य बि अॼु हुननि जो साधारण रहंदो, त अॼु जो ॾींहुं एवरेज ई रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी पूजा तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांखे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा योग सुठा बीठा आहिनि। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। पंहिंजे जीवन साथी जो साथ मिलंदो, परिवार में माहौल सुठो मिलंदो, तॾहिं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें हुननि खे सफलता जी प्राप्ति मिलंदी। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य सुठो रहंदो, तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं ख़र्चनि ते बि थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में थकावट या स्ट्रेस महसूस थी तो सघे, पर हुननि खे पंहिंजी ऊर्जा तमामु सुठी तरह मेंटेन करे रखणी आहे। थी सघे त कुछ ना कुछ थोड़ी देर लाइ एक्सरसाइज कंदा त बहितर रहंदो, छो त भाग्य अॼु तव्हांखे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। थोड़ी ही मेहनत करण सां अधिक धन प्राप्ति जा योग बीठल आहिनि। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं साधारण रहंदो। स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो, बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या घर में कोई विघ्न या बाधा अचण जी आशंका आहे। हुन जे लाइ अॼु पंहिंजे घर में ॾीओ ॿारे करे 4 दफ़ा नारायण 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 इहो जाप करे निकिरंदा त भगवान विष्णु तव्हांजा सभु कार्य सिद्ध करे वठंदा। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में ख़ासि करे पंहिंजे गले जो ध्यानु ॾियणो आहे। थधियूं शयूं अॼु अवॉइड करणियूं आहिनि, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। शादीअ में बाधा दूर करण जा उपाय। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि अगरि तव्हांजा सुञातल आहिनि कोई जंहिंजे शादीअ में जाम रुकावटूं या बाधाऊं थियूं अचनि या कमु थींदे थींदे रहिजी थो वञे,
हुन जे लाइ छा करणु खपे त हिकिड़ो अंब जे पते ते हेड सां मथे गणपति यानी स्वास्तिक ठाहिजे, हुन जे ई हेठां कुमकुम या सिंदूर सां स्वास्तिक ठाहिजे, हेड जे स्वास्तिक जे मथां कुमकुम रंगियल चांवर हुजनि उहो रखिजे ऐं कुमकुम जे मथां हेड में बुॾल चांवर रखिजनि। साण ई साण कोई आसे पासे में जेको निम जो वणु हुजे हुन जे हेठां वञी करे रखी अचनि ऐं पंहिंजे मन जी कामना चई अचनि त जल्द सां जल्द शादीअ जी जेका बाधाऊं हलंदियूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सिद्धार्थ जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे कैरियर स्विच था करणु चाहिनि, छा समय हुननि जे प्रतिकूल आहे? त सिद्धार्थ जी बिल्कुलु समय तव्हांजे अनुकूल थो हले। डिसेंबर खां पोइ अञा योग सुठा थियण वारा आहिनि त जल्द सां जल्द तव्हां थी सघे त अगरि तव्हांखे कोई अपॉर्चुनिटी मिले थी बिल्कुलु तव्हां अॻियां वधी था सघो, हुन में कोई प्रॉब्लम न थींदो। पर साण ई साण हफ़्ते में हिकु दफ़ो कोई गणेश मंदिर वञी करे काई न काई मिठी शइ जो भोग गणपति भगवान खे चाढ़ींदा अचो त तव्हांजी सभु मनोक जी कामना भगवान पूरी कंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।